हाणे बाप दादा टीचर्स सां मुलाक़ात था करनि। बाप दादा खे विशेष ख़ुशी थींदी आहे। छो? ॼाणंदा आहियो आप समान शिक्षक आहियो न। जीअं बाप विश्व जो शिक्षक आहे, सेवक आहे, उअं टीचर्स बि शिक्षक ऐं सेवक आहिनि न। बाबा पुछनि था त टीचर्स सिर्फ़ु ईअं न सेंटर ते रहण वारा ई टीचर्स। अगरि तव्हां बि कंहिंखे ज्ञान ॿुधाईंदा आहियो, कोर्स ॾींदा आहियो या कुझु बि बाबा जो कुझु ॿुधाईंदा आहियो त उहो टीचर ई थिया न, शिक्षक ऐं सेवक। त समानता वारनि खे ॾिसी बाप दादा खे ख़ुशी थींदी आहे। शिक्षक जी स्थिति में त समान आहियो न। बिना सेवा जे ॿियो कोई ॻाल्हि आकर्षित ई न करे। ॾींहुं राति सेवा में लॻल रहो। अगरि सेवा सां फ्री रहंदा हो त पोइ ॿियूं ॻाल्हियूं अची वेंदियूं आहिनि। अॼु सुबुह जो बि बाबा चई न असांखे, बाबा जी सेवा में हलंदा रहंदासीं न त माया जीत बि थी वेंदासीं, ॿियूं ॻाल्हियुनि सां छुटिजी वेंदासीं। ऐं जेतिरो एकाग्रता जी शक्ति सां सेवा कंदव न, ओतिरो सेवा में कोई विघ्न ईंदो आहे न, उन्हनि सां बि मुक्त थी वेंदव। ख़ाली घर में बिच्छू टिंडण ईंदा आहिनि न। ख़ाली घर हुजे या पुराणो घर हुजे, उते बिच्छू टिंडण ईंदा आहिनि। हिते बि ईअं थींदो आहे। बाबा चईंदा आहिनि हिते बि ईअं थींदो आहे। बुद्धि या त ख़ाली हूंदी आहे या पुराणे संस्कार वारी हूंदी आहे न, त व्यर्थ संकल्प रूपी बिच्छू टिंडण पैदा थी वेंदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि जीअं ख़ाली घर हुजे, पुराणो घर हुजे त हुते बिच्छू टिंडण ईंदा आहिनि। त हिते ख़ाली बुद्धि, पुराणे संस्कारनि वारी, अगरि असां में पुराणा संस्कार हूंदा, बुद्धि ख़ाली हूंदी त व्यर्थ संकल्प रूपी बिच्छू टिंडण अची वेंदा। त बाबा चई पहिरीं ॻाल्हि टीचर था सदा बिज़ी रहण वारा, कॾहिं फुर्सत में रहण वारा न, अर्थात कॾहिं फ्री रहण वारा न। संकल्प बोल कर्म में भी फ्री रहण वारा न। संकल्प में भी बाबा जी ज्ञान जी ॻाल्हियुनि जो चिंतन, बोल भी बाबा जे ज्ञान युक्त, कर्म भी हुन सां। ॿियो आहे टीचर्स जो अर्थ आहे बाप समान, अर्थात बाप जी समीप विजय माला जा मणका। टीचर्स अर्थात ऑलवेज बिज़ी रहण वारा। बाबा सभिनि टीचर्स निमित टीचरनि खे चईंदा आहिनि टीचर्स अर्थात सदा बिज़ी रहण वारा। टीचर अर्थात सदा बाप समान, अर्थात बाप जी समीप विजय माला जा मणका। टीचर्स जो इहो ई लक्ष्य आहे, विजय माला जो मणको ठहिणो आहे असांखे। त टीचर्स अर्थात कॾहिं हार कॾहिं जीत में अचण वारा न, सदा विजयी। टीचर्स केरु हूंदा आहिनि? सदा विजयी हूंदा आहिनि। चौथो आहे टीचर्स अर्थात सदा तिलकदारी, सदा सौभाग्यशाली, सदा सुहागवती। सदा सुहागवती अर्थात सदा बाप खे पंहिंजो साथी, साजन सम्झण वारियूं, है न। टीचर्स पंहिंजो जीवन बाबा खे ॾींदियूं आहिनि त उन्हनि खे बाबा जो पंहिंजो साजन सम्झणो खपे। जे घर गृहस्थी में भी बाबा चईंदा आहिनि न, पवित्र रहण जी युक्ति इहा आहे। हाणे शिव खे पंहिंजो साजन सम्झो, शिव खे पंहिंजी सजनी सम्झंदव त असांखे पोइ देहधारी पति पत्नी ऐं हिननि जो भान न रहंदो आहे। कोई कुमार कुमारी हुजे, उहो बि सोचे शिव मुंहिंजो साजन आहे, त हुनखे बि लॻंदो कि हा, कि मुंहिंजी बि शादी थी वई आहे। त कॾहिं बि हुनखे कोई अहिड़ी दृष्टि सां न ॾिसंदो। जीअं घर में बि ॾाढा कुमार कुमारी हूंदा आहिनि न, तिलक सुहाग जी निशानी हूंदी आहे। त सदा सुहागवती अर्थात बाप खे सदा साथी पंहिंजो ठाहिण वारा।
सुहागवती अर्थात सदा तिलक वारी, खुद की आत्मा सम्झी बाबा खे यादि कंदासीं त इहे सुहागवती थी वई। टीचर्स जो स्थान बाप दादा जे दिल तख़्त ते हूंदो आहे। स्थान छॾींदव त ॿियो वठी वठंदव। अगरि इहे स्थान छॾींदव त ॿिया वठी वठंदव। टीचर्स जो आसन या बाप दादा जे दिल तख़्त ते रहण वारा। आसन छॾे ॾिनव त त्याग तपस्या ख़तम थी वेंदी आहे। अगरि आसन छॾे छॾंदासीं न बाप दादा जो दिल तख़्त, त त्याग तपस्या बि ख़तम थी वेंदी आहे। त इहे आसन कॾहिं बि न छॾिणो आहे। जॻह वठण वारा ॾाढा आहिनि बाबा जा। बाबा जो दिल तख़्त त ॾाढो वॾो आहे, लेकिन बाबा हर कम जे लाइ जॻह ॾींदो आहे न। त अगरि असां छॾे वठंदासीं त ॿिया वठी वठंदा। सभिनि खे इहो ई उमंग उत्साह ईंदो आहे कि असां टीचर्स सां अॻियां वञूं। टीचर्स पोइ उन्हनि सां बि अॻियां वञे तॾहिं त दिल तख़्त नशीन थींदा न। टीचर्स जो नंढो संसार आहे न। टीचर्स जो संसार ई आहे हिकु बाप। टीचर्स जो छा संसार आहे? हिकु बाप ई उनजो संसार आहे। माता पिता बंधु सखा सभु हिकु बाप सां ई सर्व संबंध जोड़ना आहिनि। त हिकु बाप ई संसार थी वियो न। त संसार में छा हूंदो आहे? सर्व संबंध हूंदा आहिनि, वैभव हूंदा आहिनि। हिते सर्व संबंधनि जी प्राप्ति बाबा सां आहे न। ॾिसो बाबा चई न, मुंहिंजी यादि में खाओ रोटी, स्वादु वठी न खाओ। त सभु वैभव बि बाबा की यादि कंदे कंदे वैभवनि जो रस बि मिली वेंदो। पोइ असांखे इहे खावां इहे खाइण जी बि इच्छा न थींदी। त नंढो सो संसार लेकिन संपन्न ऐं शक्तिशाली संसार आहे असांजो। आहे नंढो सो लेकिन संपन्न ऐं शक्तिशाली आहे। हिन नंढे संसार में कोई अप्राप्त वस्तु न आहे। बाबा हिकु बाप ई मुंहिंजो संसार में कोई अप्राप्त वस्तु न आहे। सर्व संबंध बाप सां हुजणा खपनि। इहे न पिता जो संबंध आहे त माता जो न आहे, माता जो आहे त बंधु जो न आहे। बाबा सां उन ॾींहुं बि बाबा चई न, सर्व संबंधनि जो रस मूंसां अनुभव करो, तॾहिं ई हिन ब्रह्मण जीवन जो अनुभव सुठी रीति करे सघंदा। अगरि हिकु बि संबंध जी प्राप्ति बाप सां न हूंदी त बुद्धि ॿी तरफ़ ज़रूरु वेंदी आहे। बाप सां सर्व संबंधनि जो अनुभव हुजणो खपे। बाप सां सर्व संबंधनि जो अनुभव हुजणो खपे, न त ॿियो संबंध पंहिंजी तरफ़ खीचे वठंदो। अगरि बाप सां सर्व संबंधनि जो अनुभव न हूंदो त ॿियो संबंध खीचे वठंदो। सॼो संसार ई हिकु बाप थी वियो त सभु रूप थी विया न। सॼो संसार ई हिकु बाप थी वियो त सर्व रूपनि सां बाबा खे पंहिंजो सम्झी छॾियोसीं। इनखे चइबो आहे नंबर 1 टीचर। नंबर 1 टीचर के जेके सर्व संबंध सर्व वैभवनि जो सुख उनखे बाबा सां ई मिले। निमित मात्र सभिनि सां संबंध रखिणो आहे, खाइणो पीअणो आहे, लेकिन असांखे बाबा सां उहो अनुभव थियणो खपे, उहो रस अनुभव थियणो खपे। सर्व संबंधनि जो सर्व वैभवनि जो रस असांखे बाबा सां अनुभव थियणो खपे। इनखे चइबो आहे नंबर 1 टीचर। फ्लॉलेस टीचर, योग्य टीचर, नामी ग्रामी टीचर। हिनखे छा चइबो आहे? फ्लॉलेस टीचर, योग्य टीचर, नामी ग्रामी टीचर। बाप त सदा ऊंची नज़र सां ॾिसंदा आहिनि न। बाबा त असांखे सदा ऊंची नज़र सां ॾिसंदा आहिनि। अगरि बाप कमी खे ॾिसे त सदा जे लाइ उन कमी खे अंडरलाइन लॻी वेंदी।
त हिन करे बाबा चवनि था अगरि असां कंहिंखे कमी सां ॾिसंदा आहियूं न त उहो कमी छा थी वेंदी आहे, अंडरलाइन थी वेंदी आहे। त कॾहिं बि कंहिंखे कंहिं कमी सां न ॾिसो, कॾहिं बि कंहिंखे कंहिं कमी सां न ॾिसो। बाप भाग्य विधाता आहे न, हिन करे बाप सदा श्रेष्ठ नज़र सां ई ॾिसंदा आहिनि। बाप असांजो भाग्य विधाता आहे, असांजो भाग्य ठाहिण वारो बाबा आहे। त बाबा अगरि असांखे कमी सां ॾिसंदो त उहो असांजो भाग्य न ठाहींदो न, हिन करे बाबा असांखे कॾहिं कंहिं कमी सां न ॾिसंदा आहिनि। बाबा सदा असांजो भाग्य विधाता आहे त सदा असांखे श्रेष्ठ नज़र सां ॾिसंदा आहिनि, असांजी विशेषताउनि खे ॾिसंदा आहिनि। त असांखे बि बाबा जो गुण कॉपी करिणो आहे, असांखे बि कंहिंखे बि कंहिंजी कमी सां ॾिठो मतिलबु हुन जे भाग्य ते उहा लकीर लॻी वई, अर्थात उहा कमी असां अंडरलाइन करे छॾी न, त जेतिरी बार असां हुन कमी सां हुनखे ॾिसंदासीं न ओतिरी बार हुनजी कमी उहा पकी थींदी वेंदी। त असां हुनजो भाग्य ठाहींदासीं या बिगाड़ंदासीं, तंहिंखां त ॾिसो ई न। भई तव्हां रोज़ु अगरि पंहिंजे ॿारनि खे चओ था इहे पढ़ंदो न आहे, इहे ज़िद कंदो आहे, इहे रोईंदो आहे, इहे फलानो फलानो आहे, त रोज़ु असां हुनखे हुन कमी सां ॾिसी करे हुनजी अंडरलाइन करे करे हुनजे भाग्य खे ख़तमु था करूं, हुनखे ओहिड़ो ठाहियूं था या सुधारूं था। ॾिसो केॾी वॾी ॻाल्हि आहे। त बाबा भाग्य विधाता आहे, हिन करे बाबा कॾहिं बि कंहिंखे उनजी कमी सां न ॾिसंदा आहिनि। सभी शुद्ध आत्माएं आहिनि, सभी सुठी आत्मायूं आहिनि, सभी श्रेष्ठ आत्मायूं आहिनि। त बाप भाग्य विधाता हिन करे बाप सदा श्रेष्ठ नज़र सां ॾिसंदा आहिनि। त असां बाबा जा ॿार बि त भाग्य विधाता आहियूं न, मास्टर भाग्य विधाता श्रेष्ठता जे अॻियां, श्रेष्ठता खे अॻियां रखंदा आहिनि। कमज़ोरी आप ही मन में खाईंदी आहे। बाबा जॾहिं असांखे सुठी दृष्टि सां ॾिसंदा आहिनि न त कमज़ोरी असांखे आपे ई खाईंदी। श्रेष्ठ ॻाल्हियूं ॿुधण सां कमज़ोरी स्पष्ट थी वेंदी आहे। अगरि असां कंहिंजी महिमा करूं न त हुनखे पंहिंजी कमज़ोरी स्पष्ट नज़र अची वेंदी। ये ॾाढी सुठी युक्ति आहे न, लेकिन तव्हां चओ न रोज़ रोज़ ईअं केसि ताईं करो। त बाबा बि रोज़ रोज़ केॾो पेशेंसली असांखे सुधारण लाइ रोज़ रोज़ असांजे लाइ केॾो सुठो 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 ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि, चईंदा रहंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि श्रेष्ठ ॻाल्हियुनि खे ॿुधण सां कमज़ोरी स्पष्ट थी वेंदी आहे। इन करे बाप सदैव श्रेष्ठता जो वर्णन कंदा आहिनि, जंहिंसां कमज़ोरी स्वतः ई ॾेखारे में ॾींदी आहे। बाबा चईंदा आहिनि कि मां बाप सदैव श्रेष्ठता जो वर्णन कंदा आहिनि, जंहिंसां कमज़ोरी स्वतः ई उन्हनि खे ॾेखारे में ॾींदी आहे। अगरि कमज़ोरी खे ॾिसनि त लंबी चौड़ी वेद शास्त्रनि जी खानियूं ठही वेंदियूं। हिकु चीज़ खे ॾिसणु सुठो आहे या ॾाढी सारी चीज़ुनि खे, हिकु फर्स्ट क्लास चीज़ ॾिसणु सुठो आहे या ॾाढी सारियूं आलतू फालतू चीज़ूं ख़राबु चीज़ूं ॾिसणु सुठो आहे। त इहे डिसीजन असां वठूं। बाबा चईंदा आहिनि, बाबा चवनि था कि मां कमज़ोरी खे ॾिसां न त ॾाढा वॾा लंबा चौड़ा वेद शास्त्रनि जी खानियूं ठही वञनि, छो जी दुनिया त आहे ई कमज़ोरियुनि जी खानियूं। सत्युग में ईंदी सोने हीरे जी खानियूं, हिन समय कमी कमज़ोरियुनि जी खानियूं आहिनि। हिन करे बाबा हमेशह ॿारनि में गुण ॾिसी करे, श्रेष्ठता ॾिसी करे उन अनुसार उन्हनि खे जॾहिं ॾिसंदा आहिनि, उन अनुसार उन्हनि सां ॻाल्हाईंदा आहिनि त बाक़ी सभु अवगुण ख़तमु थी वेंदा आहिनि। सभी टीचर्स के विशेष हिकु ॻाल्हि जो ध्यानु रखिणो आहे, कॾहिं बि कंहिंमें बि रॉयल रूप में बि झुकाव न हुजे। कहिड़ी बि आत्मा जी गुणनि जे तरफ़, सेवा सहयोग जी तरफ़, बुद्धि जी तरफ़,
प्लैनिंग जी तरफ़ झुकाव न हुजणो खपे। बाबा चवनि था कॾहिं बि रॉयल रूप में भी कहिड़ी भी आत्मा जो कॾहिं भी कंहिंमें झुकाव न हुजे। कहिड़ी भी आत्मा हिन जो गुण सुठा आहिनि, हिननि जी सेवा सुठी आहे, हिननि जी सहयोग सुठो आहे, हिननि जी बुद्धि सुठी आहे, हिननि जी प्लानिंग सुठी आहे, ठीकु आहे, कार्य में लॻायो। लेकिन हीअं न कि बाबा जी जॻह उहो ई यादि ईंदो रहे असांखे। हुनखे पंहिंजो आधार ठाहिण सां झुकाव थींदो आहे। बाबा चईंदा आहिनि हुननि खे पंहिंजो आधार ठाहिण सां झुकाव थींदो आहे। जॾहिं कहिड़ी आत्मा जो आधार थी वेंदो आहे न त बाप जो आधार स्वतः ई निकिरी वेंदो। अगरि असां कंहिंखे आधार ठाहे छॾींदा आहियूं न त बाप जो आधार स्वतः ई निकिरी वेंदो आहे। हाणे अॻियां हली करे अल्पकाल जा आधार हिलंदा त भटकी वेंदा। हाणे बाबा चईंदा आहिनि न कॾहिं असांखे मुरली न मिलंदी। हाणे सभु इंटरनेट में ॿुधनि था त इंटरनेट बंदि थी वेंदो। हेॾे होॾे वञण जा साधन बंदि थींदा। पोइ तव्हां कीअं मुरली ॿुधणु वेंदो? मुरली मधुबन में वञणु बंदि थी वेंदो। धीरे धीरे सभु प्रकार जा आधार हिलंदा। जीअं पहिरियों साकार बाबा हुया, पोइ अव्यक्त बाप दादा, हाणे त अव्यक्त बाप दादा बि न ईंदा आहिनि। त असांखे हाणे खां ई न योग करे पंहिंजो बुद्धि जो लिंक सदा बाप सां जुड़ल रहे। कुझु बि थी वञे लेकिन असांजी बुद्धि सदा बाबा सां गॾु रहे, तॾहिं असां अंत में पास विद ऑनर्स थी सघंदासीं। बाबा चईंदा आहिनि कि हाणे धीरे धीरे इहे आधार सभु हिलणा आहिनि, पोइ भटकी वेंदव। हिन करे कॾहिं बि कंहिं आत्मा जे कंहिं विशेष प्रभाव जे कारण प्रभावित थियण इहा महान भूल आहे। कॾहिं बि न साधननि जे बि आधार न थियो। सम्झो लाइट न आई, मुरली असां नथा ॿुधी सघूं, पढ़ी सघूं, मोबाइल में मोबाइल नथो हले त कोई ॻाल्हि कोन्हे। बाबा खे यादि करो। बाबा जो असांखे श्रेष्ठ मत ॾिनी अथई। बाबा जी ॻाल्हियुनि खे यादि करो। भूल त अगरि असां हिन कंहिं बि आत्मा या कंहिं बि साधन जे प्रभाव में थी करे उन जे आधार ते हलंदासीं, हा जेसि ताईं आहे तेसि ताईं यूज़ करो। कॾहिं न आहे त असां उन्हनि सां प्रभावित थी करे बाबा सां डिस्कनेक्ट न थियूं। हीअ महान भूल आहे। भूल न महान भूल। हिन में ख़ुशि न थियो कि सर्विस वृद्धि थी वई। ये अल्पकाल जो जलवो थींदो आहे। कंहिं ॾींहुं सर्विस न थी, कंहिं ॾींहुं खे न सम्झो त हिली वेंदव। त बाबा चईंदा आहिनि ये अल्पकाल जो जलवो आहे। फाउंडेशन हिलियो त सर्विस हिली। त फाउंडेशन बाबा सां डिस्कनेक्ट न थियो, बाबा सां कनेक्ट रहो त कॾहिं बि न हिलंदो। इन करे कॾहिं बि कोई आत्मा जो आधार कंहिं आत्मा खे पंहिंजो आधार न ठाहिणो। ईअं न कि हिन जे कारण सर्विस वृद्धि खे नथी पाए, उन्नति नथी थिए, इहे कारण न आहे, कारोपन आहे। ये कारण न आहे, ये कारोपन आहे। त स्वच्छ आत्मा खे कारो करे ॾींदा आहिनि। ॾिसो बाबा जो महावाक्य केॾा गहराई सां आहिनि कि अगरि असां के सोचूं था इहा न हुजनि हा त मुंहिंजी सर्विस न थिए हा, इहे सुठो ज्ञान ॿुधाईंदा आहिनि, उहो ज्ञान न ॿुधाए त असांखे सम्झ में ई न अचे। ये दीदी मुरली सुठी सुनाईंदी, बाबा जी मुरली आहे न, कोई बि ॿुधे, तव्हां बाबा खे यादि करे ॿुधो त तव्हांखे सम्झानी ईंदी बुद्धि में। अगरि सर्विस जी वृद्धि खे पंहिंजी पुरुषार्थ जी न हीअ दीदी योग लॻवाए, हीअ क्लास कराए, त इहे सभु ये कारण न आहिनि, कारोपन आहे। त स्वच्छ आत्मा खे कारो करे ॾियो। बाबा चईंदा आहिनि स्वच्छ आत्मा खे कारो करे ॾींदा आहिनि। इहे वॾे खां वॾो दाग आहे।
कहिड़ी आत्मा खे आधार न ठाहिणो आहे, इहे वॾे खां वॾो फ्लो आहे। न आत्मा खे ठाहिणो आहे न साधननि खे ठाहिणो आहे, त फ्लोलेस न ठही सघंदा। बाक़ी महिनत ॾाढी कंदा आहियो, महिनत जी बाप दादा मुबारक ॾींदा आहिनि, ॿुधाइनि न कि शास्त्रनि जी कहानियूं बि ॾाढियूं हूंदियूं आहिनि जंहिंजो कोई फाउंडेशन न आहे। इन करे पहिरियों ॿुधायो कि टीचर्स था सदा सेवा में बिज़ी, संकल्प में बि बाप सां गॾु बिज़ी रहो, त कहिड़ी आत्मा में बिज़ी न थींदो न के रीति सां सदा सेवा में बिज़ी रहो, संकल्प में भी बाबा जी यादि रहे, बाबा जी ॻाल्हियूं यादि रहनि, बाबा असांखे हीअं चई हीअं चई, हिन रीति बिज़ी रहंदव त कहिड़ी बि आत्मा में असां बिज़ी न थींदासीं। जो बिज़ी हूंदो आहे न उहो काथे झुकंदो न आहे, जो आत्मा बिज़ी हूंदी आहे न उहो काथे झुकंदी न आहे। फ्री हुजण खां पोइ ई मनोरंजन, फ्री बाबा चवनि था जेको सॼा बिज़ी रहंदो आहे न उहो काथे झुकंदो न आहे। फ्री थियण खां पोइ ई मनोरंजन जा साधन स्नेह सहयोग जी तरफ़ झुकाव थींदो आहे। अगरि असां सुबुह खां राति असांखे केॾो कमु आहे। अॼु बाबा सुबुह जी मुरली में छा चई कि तव्हांखे ख़ुदि जी आत्मा जो बि कचिरो साफ़ करिणो आहे, शरीर जो बि प्रकृति जो बि कचिरो साफ़ करिणो आहे, काटन खे फूल ठाहिणो आहे। सभिनि आत्माउनि खे बाबा जो मन में संकल्प करो, सभी आत्मायूं काटन का फूल थी ठहनि, सभी आत्माउनि जी बुद्धि पारस थी थींदी वञे, सभी आत्मायूं बाप खे पहचाननि थियूं, सभी आत्माउनि जो सभु कचिरो ख़तमु थो थींदो वञे। हीअ संकल्प कंदा रहो, बिज़ी रहो, त तव्हां कॾहिं बि कंहिंजे अॻियां तव्हांखे झुकणो न पवंदो। छो जो फ्री हूंदा आहियूं न, बाबा चवंदा आहिनि फ्री हुजण खां पोइ ई मनोरंजन जा साधन स्नेह सहयोग जी तरफ़ झुकाव थींदो। जॾहिं फ्री हूंदा आहियूं त सोचंदा आहियूं हिननि सां ॻाल्हायूं, हिननि सां ॻाल्हायूं, ईअं करूं उहो करूं, पोइ अगरि उहे असांखे उहो न ॾींदा आहिनि, हुननि वटि टाइम न आहे, ईअं न आहे, त असां पोइ थोरो सोचंदा आहियूं, हीअं कंदा आहियूं। त बाबा पूरे कल्प में हिकु बार रहंदो आहे। असांखे सदा बाबा सां गॾु मन बुद्धि द्वारा बिज़ी रहणो आहे। जो बिज़ी हूंदा आहिनि उन्हनि खे इन ॻाल्हियुनि जे लाइ फुर्सत ई न आहे। बाप दादा टीचर्स खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि, हिम्मत उमंग उत्साह त ॾाढो सुठो आहे। बाप दादा टीचर्स खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि कि टीचर्स में हिम्मत उमंग उल्लास त ॾाढो सुठो आहे, कदम अॻियां वधाइनि थियूं। लेकिन पंहिंजे कार्य जी कहानी खे शास्त्र न ठाहिणो आहे। असांखे पंहिंजो कदम अॻियां वधाइणो आहे, असांखे पंहिंजो कदम अॻियां वधाइणो आहे। लेकिन बाबा चवनि था कि पंहिंजे कार्य जी कहानियुनि जो शास्त्र न ठाहिणो आहे, कर्म जी रेखा सां श्रेष्ठ तकदीर ठाहिणी आहे। अहिड़ी कहानी न ठाहिणी आहे जंहिंसां जन्म ई उल्टो त कहानी बि उल्टी, अर्थात अहिड़ो कोई कर्म न करिणो आहे जंहिंसां उल्टी सुल्टी कहानियूं ठही वञनि ऐं उल्टो सुल्टो कुझु थी वञे। ॾाढो सावधान थी करे हिते असांजो हर संकल्प बोल कर्म बाबा जी यादि में रही करे ॾाढो सावधानी सां हलणो आहे असांखे। बाबा चवनि था कि स्टूडेंट खे पढ़ाइण, ख़ुदि बि पढ़णु, ख़ुदि खे बि पढ़ाइणो आहे। असांखे स्टूडेंट्स खे बि पढ़ाइणो आहे, ख़ुदि खे पढ़ाइणो आहे। स्टूडेंट्स खे पढ़ाइण बि ख़ुदि खे, जॾहिं क्लास कराईंदासीं न, जॾहिं तव्हां कंहिंखे ज्ञान ॿुधाईंदव, क्लास कराईंदव, त तव्हां अनुभव कजो। अगरि तव्हां कंहिंखे ज्ञान ॾींदा आहियो न, त ज्ञान ॾींदे ॾींदे कई बार ईअं थींदो आहे कि जो पॉइंट असांखे सम्झ में न आई, अञा ताईं धारणा ओतिरी गहराई में न थी आहे, ओतिरी गहराई में सम्झ में न आई आहे, उन ॾींहुं उन्हनि खे ॿुधाईंदे ॿुधाईंदे न असांखे बि ॾाढी सारी गहराई सां पॉइंट सम्झ में ईंदो आहे ऐं उनखे हुन ॿियो ई सुठी रीति सां धारण करे सघंदा आहियूं।
त जॾहिं असां कंहिंखे ज्ञान, टीचर्स बि ॾिसो, स्कूल वारा टीचर्स बि कीअं अनुभवी थींदा आहिनि, चईंदा आहिनि न हिननि खे एतिरो एक्सपीरियंस आहे। कुझु बि घर में बि तव्हां रोटी ठाहियो, बिज़नेस करो, पहिरियों कंदासीं त हुन एतिरो अनुभव न थींदो आहे, लेकिन धीरे धीरे ठाहींदे बिज़नेस कंदे असांखे, जीअं असां ख़ुदि बि रोज़ु सिखूं था, उहो ई रोटी ठाहियो था, उहो ई बिज़नेस करो था, लेकिन रोज़ु असां हुन में कुझु न कुझु नयो सिखी करे अनुभवी थींदा वेंदा आहियूं। त रोज़ु असां पढ़ूं था, असांजी कुझु न कुझु शिक्षा मिले ई थी। त बाबा जो ज्ञान बि जेतिरो असां रोज़ु ॿुधंदासीं, ॿियनि खे ॿुधाईंदासीं, ओतिरो असां ख़ुदि बि पढ़ंदा आहियूं। त टीचर्स सां रोयान करणु बाप दादा खे बि सुठो लॻंदो आहे। टीचर्स सां रोहन करणु बाप दादा खे बि सुठो लॻंदो आहे। फॉलो करण वारा तथा समान वारनि सां ज़्यादा स्नेह हूंदो आहे बाप दादा जो। घर में बि तव्हांखे बि कहिड़ा माण्हू जेके तव्हां सम्झानी ॾियो, जो तव्हांखे फॉलो कंदा, जो तव्हांजो चयो मञंदा, उन्हनि खे तव्हांखे बि सम्झाइण में सुठो लॻंदो, स्नेह बि उन्हनि सां ई रहंदो आहे। त बाबा बि चवनि था कि फॉलो करण वारा तथा समान वारनि सां ज़्यादा बाप दादा जो स्नेह आहे। जंहिंसां स्नेह हूंदो आहे हुनजी नंढी कमज़ोरी बि वॾी लॻंदी आहे। बाबा चवनि था जंहिंसां स्नेह हूंदो आहे न, हुननि जी नंढी कमज़ोरी बि वॾी लॻंदी आहे। हिन करे बाबा इशारो ॾींदा आहिनि, असां केतिरो समीप आहियूं ॾिसणो आहे, असां स्वयं खे ॾिसणो आहे, मां बाबा जी केतिरो समीप आहियां। उहो कीअं पतो लॻंदो? जॾहिं असांखे सदा बाबा जी यादि रहंदी आहे न, बाबा जी ॻाल्हियूं, भई बाबा हीअं चयो अथई, भई दुनियादारी में हाणे ताईं असां कलयुगी दुनिया जी मथे पिया हलूं, लेकिन हाणे असां बाबा जो ठहिण खां पोइ असांखे हर ॻाल्हि में अगरि इहे यादि अचे थो कि न हिन ॻाल्हि जे लाइ बाबा हीअं चयो अथई, हीअं करिणो आहे, हीअं करिणो आहे, हीअं करिणो आहे, ओतिरो सम्झो तव्हां बाबा जे समीप आहियो। अमृत वेले दर्पण स्पष्ट हूंदो आहे। टीचर्स सैल्वेशन ॾियण वारी ठही वई आहे न, वठण वारी न। टीचर्स अर्थात ॿियनि खे सैल्वेशन ॾियण वारा, वठण वारा न। टीचर्स सां पुछण जी आवश्यकता न आहे कि टीचर्स ख़ुशि राज़ी आहियो, छो जो टीचर्स खे त बाबा द्वारा सभु कुझु मिलंदो आहे। स्थूल में त जो ज़रूरत आहे, लेकिन असांखे त हिते सूक्ष्म में जो आत्मा खे खपे। त टीचर्स खे हाणे स्थूल चीज़ुनि मांगे करे ख़ुशि थोड़ी रहणो आहे। हा, जेको शरीर निर्वाह अर्थ जे लाइ मिलंदो आहे उहो ठीकु आहे, लेकिन ॿाहिरां जी त कोई इच्छा न रहणी खपे न। कॾहिं कॾहिं थींदो न असां वटि ईअं न आहे, इन करे थोरी इहा तकलीफ़ आहे, ख़ुशी थोरो संकल्प ईंदो आहे, ईअं हूअं। त बाबा चवंदा आहिनि टीचर्स सैल्वेशन ॾियण वारी आहे। टीचर्स कॾहिं बि सैल्वेशन मतिलबु चीजियूं, असांखे हीअ खपे, हीअ खपे, हीअ खाऊं, हीअ न खाधी आहे, हीअ पाइणो आहे, हीअ कपिड़ा पाइणा आहिनि, न। टीचर्स अर्थात सदा ख़ुशि राज़ी, सदा ख़ुशि रहो, सेवा में वृद्धि कंदा रहो। परंतु जॾहिं बाहूं लड़खड़ाईंदियूं आहिनि न, जॾहिं बाहूं लड़खड़ाईंदियूं आहिनि त इहे सीन बि सुठो लॻंदो आहे। हिकु अलंकार उठाईंदा आहिनि त ॿिया छॾे छॾींदा आहिनि। कल्ह बाबा सां चई न अलंकारी ॿुठो, अलंकारी अर्थात हिकु साथ असांखे सभु शक्तियूं गुणनि खे यूज़ करणो अचिणो खपे। हीअं न असां अंतर्मुक्ता जो गुण धारण करूं था त रमणीकता छॾे था छॾूं, अंतर्मुक्ता जो धारण करूं था त पोइ वाचा जो ज्ञान बंदि, हीअं न। वाचा जो ज्ञान ॾींदे हुए बि अंतर्मुखी ठहो, रमणीकता जो गुण धारण करो। हिकु अलंकार उठाईंदव त ॿिया छॾे छॾो, हीअं कॾहिं न करो। कॾहिं स्वदर्शन चक्र खे ठीकु कंदा आहियो
मतिलबु अंदरि ज्ञान जो मनन बि हलंदो वञे कि हा हाणे इहो पॉइंट ॿुधायूं, हाणे इहो पॉइंट ॿुधायूं। मुरली त पढ़ंदा आहियूं, लेकिन जॾहिं ज्ञान ॾियणो हूंदो आहे त सुदर्शन चक्र फिराइणो पवंदो आहे न। अर्थात इहा आत्मा खे कीअं कीअं असांखे ज्ञान ॾियणो। त हीअं त न कॾहिं सुदर्शन चक्र ठीकु करो था त शंख छुटी थो वञे, शंख पकड़ो था त कमल छुटी थो वञे। मतिलबु असां ज्ञान ॾियूं त कंहिंजी सभा में साम्हूं वेहींदासीं त उहा आत्माउनि जे पतित पने जा वाइब्रेशन न उहो बि त ईंदा न। जीअं असांजे साम्हूं कोई दुख वारो माण्हू अची वञे त उन द्वारा दुख जो वाइब्रेशन ईंदा, लेकिन असां उन्हनि खे ज्ञान ॾियूं ऐं असां उन्हनि जे दुख में दुखी थी वञूं था त सुदर्शन चक्र बि हुजणो खपे। ज्ञान जो मनन बि हलंदो रहे अंदरि कि हिननि खे छा ॿुधाइणो आहे। शंख अर्थात ज्ञान बि ॿुधाइणो आहे, प्लस कमल जो फूल बि हुजे, अर्थात हुन जा दुख जा वाइब्रेशन असांखे टच न थियनि, असां द्वारा उन्हनि खे सुख जो वाइब्रेशन मिले। ईअं सम्झो कोई ॾाढो ई वीचारो क्रोधित माण्हू आयो आहे ऐं असांजे साम्हूं बि हुनजो क्रोध जा वाइब्रेशन असांखे अचनि था त कमल जो फूल अर्थात पवित्र, अर्थात कोई भी प्रकार जो विकार, बुराई, व्यय, संकल्प भी टच न थियनि। पोइ त असां उन्हनि खे ज्ञान ॾेई सघंदासीं न। जो इहे विष्णु खे आहे न 4 ऐं गदा बि हुजणी खपे असां वटि, ज्ञान जी गदा बि हुजणी खपे कि किथे उहा असांखे कुझु विघ्न न विझे, कुझु उल्टो सुल्टो न चई छॾे। त ज्ञान जी गदा बि हुजणी खपे, एतिरी शक्ति हुजणी खपे। ईअं ई थोरी असां भाषण करे सघंदा आहियूं। जेका भाषण कंदा आहियूं न या जेको असां ज्ञान ॿुधाईंदा आहियूं त हुन समय असांखे इहे सभु ध्यानु रखिणो आहे कि हा भई के सुदर्शन चक्र बि फिराइणो आहे कि इहा आत्मा भक्ति मार्ग जी आहे, असांजी थी लॻे कीअं थी लॻे, त हिननि खे छा छा ॿुधायूं उहो बि चेक करण जी बुद्धि हुजणी खपे। मुख सां ज्ञान बि ॾियो, हुननि जा पतित वाइब्रेशन असांखे टच न थियनि त कमल फूल समान बि ठही करे ज्ञान ॾियणो आहे। ऐं गदा बि हुजणी खपे ताकी उहा असांखे कुझु उल्टो सुल्टो चई असांजी स्थिति खे हेठि मथे न करे। मतिलबु उल्टो सुल्टो चए भले, लेकिन असांजी स्थिति हेठि न अचे त असांखे ज्ञान जो गदा बि हुजणो खपे। जो बाबा ॿुधाईंदा आहिनि न, कोटनि मां कोई निकिरंदो ऐं कोई सम्झंदो कोई न सम्झंदो, कोई हाणे कोई पोइ, कोई इंसल्ट बि करे ॾे त ज्ञान जी गदा न हूंदी त सोचंदासीं अरे हीअ त असांजी इंसल्ट थो करे, हीअं थो करे, असांजी स्थिति हेठि थी वञे। त 4 अलंकार पक्का हुजणा खपनि। हाणे टीचर्स खे शास्त्रनि जी कथा बंदि करणी आहे। ज़्यादा बसि असांखे मेन आहे पहिरियों सभिनि खे परमात्मा ते पको करो, पोइ हुननि खे बाबा जो जेको ज्ञान आहे उहो ॾियो। बाक़ी पंहिंजे जीवन में जो शास्त्रनि में छा थींदियूं आहिनि, कूड़ियूं कूड़ियूं कहानियूं, हिन ईअं कई, ईअं थियो, ईअं थियो। त हाणे असांखे पंहिंजे जीवन में हिन ॻाल्हियुनि सां मुक्त थियणो आहे। सार स्वरूप में जेकी ॻाल्हि आहे उहो ॿुधायो। हर संकल्प हर सेकेंड में तकदीर ठाहियो, फालतू पंहिंजी टाइम वेस्ट न करो। कोई कथा ॿुधण वारो, ॿुधाइण वारी, ठाहिण वारा बि हूंदा आहिनि, मतिलबु ॻाल्हियूं ठाहिण वारा बि ॾाढा हूंदा आहिनि। अहिड़े माण्हुनि सां बि होशियारु रहो, तव्हांजो टाइम वेस्ट करण वारा बि ॾाढा हूंदा आहिनि। त बाबा चवंदा आहिनि कोई कथा ॿुधाइण वारा, ठाहिण वारा बि हूंदा आहिनि। जीअं व्यास जी कमाल आहे, वैसे हिते बि कमाल कंदा आहिनि। जन्म ॾींदा आहिनि, पालना कंदा आहिनि, परंतु विनाश न करे पाईंदा आहिनि। व्यर्थ चिंतन के जन्म ॾींदा आहिनि, पोइ ज़्यादा सोचदा बि आहिनि, लेकिन ख़तमु न करे सघंदा आहिनि। त पोइ पश्चाताप कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि बाबा मदद करो। त हिन करे बाबा चवनि था कि हाणे फालतू जी कथाउनि में न वञो, फालतू जी चिंतन में न वञो।
ये शास्त्रनि जी कहानी बाबा चई न इहे त ईअं ई ठातो अथनि त मन में बि असांजी कहानियूं हलंदी रहंदियूं आहिनि हिन ईअं कई ईअं थियो। व्यर्थ के आउट करो, व्यर्थ ऐं विकल्प फालतू संकल्पनि खे आउट कंदासीं तॾहिं असांखे अवॉर्ड मिलंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति। ओम शांति दीदी।